नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं सचवा सिंध के बानी चेयरमैन ऐं समाजी सदारक मरहूम मोहम्मद सफ़र चांडियो जी 25 वर्सी सिंध अबाणी इलाइक़े दरगाह पीर ज़ाकरी लेग सकरन में मल्हाई वई आहे। वर्सी के मौके ते सचवा ज़िले शहीद बेनज़ीराबाद पारां मरहूम मोहम्मद सफ़र चांडियो जी आख़िरी आरामगाह ते पहुची ज़िले अगवान शौकत अली चांडियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान हाजी अली नवाज़ चांडियो, तालिब हुसैन चांडियो, अब्दुल जब्बार चांडियो सीनियर साफ़ी ऐं प्रेस क्लब जो अगवान सदर काज़ी जावेद सनाई, सीनियर साफ़ी गुलाम कादिर चांडियो, शायर कासिम खासकली, रज़ा मोहम्मद सियाल, इमाम अली, याकूब अली चांडियो, शमशाद मला, वाहिद बख्श उमरानी, सोहिल चांडियो, अली असगर चवाण ऐं ॿियनि मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चढ़ाई। दुआ पढ़ी वई। उन मौके ते मथे अगवाणनि खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई। चयो वियो त मोहम्मद सफ़र सिंध अंदरि क़बीलाई जहिड़ा ख़त्म करण में अहम किरदारु अदा कयो हो। इंसान दोस्त हो। हू हमेशह ग़रीबनि ऐं मिसकीननि जी मदद में अॻिभेरो रहंदो हो। संदसि किरदारु हमेशह यादि रखियो वेंदो।